बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भली कार चऊं था। नाज़रीन, PTI पारां नेठि अॼु सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त जेका आहे उहा दाख़िल कई वई आहे। PTI जो जनरल सेक्रेटरी आहे असद उमर, जेको अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर बि आहे, उन सुप्रीम कोर्ट में इहा दरख़्वास्त दाख़िल कराई आहे ऐं सुप्रीम कोर्ट खां तहफ़ुज़ जी घुर कई आहे। कुझु नुक़्ता जेके आहिनि इन दरख़्वास्त जा उहे मां सां ज़रूरु शेयर करणु चाहींदुसि। असद उमर पारां इहा जेका दरख़्वास्त दाख़िल कई वई सुप्रीम कोर्ट में, उन में चयो वियो आहे त घरू वज़ारत IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी खे इन दरख़्वास्त में उन धुर बणायो आहे ऐं चयो आहे त एहतिजाज जी इजाज़त ॾिनी वञे ऐं एहतिजाज सां गॾु इज्तिमा जेको आहे उन जी बि इजाज़त ॾिनी वञे। PTI जे एहतिजाज जे रस्ते में कंहिं बि शहर में रुकावटूं न विधियूं वञनि। अदालत हुकुम ॾिए त PTI जे कंहिं बि कारकुन या अॻुवाण खे गिरफ़्तार बि न कयो वेंदो ऐं न ई उन खे तशदुद जो निशानो बणायो वेंदो। घरनि ते छापा न हया वेंदा ऐं अवाम खे चुरपुर करण जी मुकमल इजाज़त हूंदी। कंहिं बि शहर में न रोकियो वेंदो आवाम खे ऐं अदालत इहो बि हुकुम ॾिए त एहतिजाज ऐं धरणे में शिरकत कंदड़नि ख़िलाफ़ ताक़त जो इस्तेमालु बि न कयो वेंदो। मक़सदु इहो आहे इन दरख़्वास्त जो त इंतिज़ामिया ऐं हुकूमत कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई न करे सघंदी जेकॾहिं सुप्रीम कोर्ट पारां PTI इहा दरख़्वास्त जेका दाख़िल कई आहे इन ते उन मूजिबि ई को अहिड़ो फ़ैसिलो साम्हूं अची सघे थो। त इन जे बरअक्स इन जे उबतड़ वरी वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला अॼु हिकु इजलास जी सदारत कई ऐं उन वाज़े कयो त कंहिंखे बि इस्लामाबाद में फ़साद करण जी इजाज़त न ॾींदासीं। मुल्क खे फ़सादी जथनि जे रहम करम ते नथो छॾे सघिजे। PTI जे मार्च खे कंहिं बि सूरत में इस्लामाबाद में दाख़िल थियणु न ॾिनो वेंदो। इमरान ख़ान वरी हिकु भेरो ॿीहर बयानु जेको जारी कयो आहे, संदसि चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जी रूलिंग ऐं फ़ैसिले बाद मार्च जो ऐलान कंदुसि ऐं हाणे भरपूर तयारी सां ईंदासीं। हिन दफ़े पहिरियां जेको आहे असांजी तयारी त हुई, पर इहा ख़बर न हुई त अहिड़े क़िस्म जूं रुकावटूं विधियूं वेंदियूं। हिन दफ़े असां मुकमल तौर तयारी सां ईंदासीं। इहे कुझु मामला आहिनि, हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई ऐं उन इहा दावा कई त इलेक्शन कमीशन जेका आहे मुल्क में आम चूंडूं कराइण जे लाइ तयारु आहे। इहो फ़ैसिलो हुकूमत खे करिणो आहे। सदस्य चवणो त नयनि तकबंदियुनि जो कमु तेज़ीअ सां जारी आहे, पर आदमशुमारी जा नतीजा देरि जो शिकार थिया त 2017 जी आदमशुमारी जे नतीजनि मूजिबि जेके तकबंदियूं क़ाइमु थियल हुयूं उन्हनि तहत ई असां चूंडूं कराईंदासीं। इहो केतिरो मुमकिन आहे इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ अव्हां सां कराईंदो हलां। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब असां सां गॾु आहिनि, नसीर मेमन साहब, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं इज़हार सुमरू साहब अॼु असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब खां शुरूआत कयूं पिया। सर, वेलकम चवां थो अव्हांखे। कीअं पिया ॾिसो अव्हां सूरत हाल हाणे जेका पैदा थींदे नज़र अचे पई? PTI पारां जेको पहिरियां चयो पियो वियो इमरान ख़ान पारां, इमरान ख़ान त न वियो सुप्रीम कोर्ट, पर असद उमर PTI जे तरफ़ां इहा दरख़्वास्त दाख़िल कई आहे, सुप्रीम कोर्ट खां प्रोटेक्शन जी घुर कई आहे। जेके नुक़्ता मां शेयर कया उहे कुझु डिमांडिंग ऐं ख़्वाहिशूं कुझु वधीक आहिनि। ये डिमांडूं भी वधीक आहिनि, ख़्वाहिशूं बि वधीक आहिनि, पर उन खां हटी ॻाल्हि जेका आहे उहे चाहिनि था पिया हाणे PTI वारा त का फेस सेविंग मिले, ॿुधणी करे कोर्ट उन में के आर्गूमेंट हलनि, को जॾी ॾियारा छिके वठनि हुन में, ऐं कोर्ट मां जेको थोरो घणी रिलीफ शायदि मिले, छो जो जेके उन्हनि घुर कई आहे उहा लॉ ऑफ द लैंड जेके एक्ट्स आहिनि, जेके CRPC उन जा काफ़ी सारा अहिड़ा सेक्शन्स आहिनि जंहिंजी ख़िलाफ़वर्जी थींदी जे सुप्रीम कोर्ट इन ते फ़ैसिलो उन जे चवण मुताबिक़, उन जी डिमांड मुताबिक़ जे फ़ैसिलो जेको नामुमकिन मूंखे नज़र थो अचे, त उन में ॿ फ़ाइदा PTI खे थींदा। को टके पैसे जो शायदि उन में इहो कंडीशनल उनखे थिए त हुकूमत न रोकंदी जेसि ताईं को लॉ एंड ऑर्डर सिचुएशन न थिए। हुकूमत वटि खोड़ सारा रस्ता आहिनि जंहिंमें हुकूमत पंहिंजे शक शुबो ऐं को का न का चुरपुर त हमेशह जेका बि जलूस जलसा हूंदा आहिनि उन में थींदी आहे, त हुकूमत वक़्त जो जवाज़ को सुठो ठही पवंदो आहे तो 144 लॻाए छॾे या जेको कलम जी भंचकणी थिए थी पई उन जे तहत एक्शन वठे। कॾहिं अॼु ताईं पाकिस्तान जी हिस्ट्री में न थियो आहे त का ब्लैंकेट परमिशन मिली वञे जेको वणे सघनि ऐं पोइ हुकूमत अची वञे इस्लामाबाद में पोइ सॼो जेको इहो जथो ऐं सॼो जुलूस ऐं
हिते अची जेको वणनि तीअं कनि। पुराणी हिस्ट्री का एतिरी सुठी न आहे। PTV जी बि ऐं जेके SP खे हिकिड़े मारियूं, पोइ उन खां पा जेको उन्हनि सां अशर कयूं, त उन खां अलावा जेके सुप्रीम कोर्ट जे साम्हूं छा उन्हनि कयो, पार्लियामेंट जे साम्हूं उन्हनि कहिड़ा कपिड़ा साम्हूं सुकाइण लाइ रखी छॾिया, इहे सभु जेके असांजी उन इज़त अफ़ज़ाई कई पहिरियां, त हुकूमत जे सुप्रीम कोर्ट जे साम्हूं उहा ॻाल्हि बि त साम्हूं रखबी न। त मां रुॻो सम्झां थो पियो त PTI टाइम गेन करणु थी चाहे, ऐं उन टाइम गेन में PTI जेका आहे पंहिंजी फेस सेविंग बि उन में चाहे थी पई, ऐं उन में थोरो घणो उनखे रिलीफ मिलियो त पोइ बि ठीकु, न मिलियो त उअं ई उहो डिले था कनि। ऐं राणा मक़बूल जी तव्हां जेका स्टेटमेंट ॾिनी आहे, ऐं इन दफ़े हुकूमत बि काफ़ी इन खां बि जेका पहिरियां हुई ॻाल्हि उन खां वधीक तयारी करे ईंदी। ऐं मां सम्झां थो त PTI लाइ तमामु ॾुखियो थी पवंदो त जेतिरा माण्हू कढणु था चाहिनि, जंहिं अंदाज़ में कढणु था चाहिनि, उहे कढी सघनि या उहो पहुची सघनि इस्लामाबाद में उन लिहाज़ सां। छो जो हुकूमत महसूसु थिए थी पई उन्हनि जे स्टेटमेंट्स मां, ऐं जेके सरज़मीन ते ॾिसूं था पिया, जेके अमलदारनि सां मुलाक़ात थिए थी पई इस्लामाबाद में, त महसूसु थिए थो पियो त हिन दफ़े हुकूमत जी जेके मशीनरी आहे उन में काफ़ी तयारी तव्हांखे मिलंदी। ऐं सुप्रीम कोर्ट जो जेके फ़ैसिलो ईंदो, उहो मां सम्झां थो त कंडीशनल फ़ैसिलो हूंदो, ऐं उन में हुकूमत वटि काफ़ी गुंजाइश हूंदी त हुकूमत उन में एक्शन खणी सघे। बॉटम लाइन इहा आहे त हुकूमत एक्शन खणंदी, उन वटि सुप्रीम कोर्ट जो जेको बि आउटकम हुजे उन में खोड़ सारा लूप होल हूंदा आहिनि। ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, उनखे उन कलम खे इस्तेमालु कंदे करे थी सघे। जी ठीकु आहे सर, थैंक यू। कमेंट कयो। नसीर महमूद साहब, अव्हांखे वेलकम चवां पियो। अव्हां कहिड़े तरफ़ वेंदे सूरत हाल ॾिसो पिया? 25 मई ते जेको कुझु थियो उन वक़्तु सुप्रीम कोर्ट पारां इहो रूलिंग ॾिनी वई त असां अहिड़ो फ़ैसिलो ॾींदासीं जेको मुस्तक़बिल जे लाइ मिसाल बणिजी वेंदो, ऐं उन वक़्तु सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे हवाले सां अदालत इहो चयो त इमरान ख़ान खे थी सघे थो इन फ़ैसिले बाबति ग़लति ॿुधायो वियो हुजे, जो ग्रीन बेल्ट साड़िया विया ऐं डी चौक ताईं वञी मुज़ाहिरीन पहुता हुआ। हिन दफ़े जेका PTI पारां दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे उन में फ़रमाइशूं कुझु वधीक आहिनि, ऐं इन्हनि फ़रमाइशुनि ते जेकॾहिं अदालत को फ़ैसिलो ॾिए थी त पोइ हुकूमती मामलनि में बि काफ़ी घणी हद ताईं मुदाख़लत थींदी। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त मुमकिन आहे मानवारी कोर्ट हिते ओवरऑल पीस ऐं हार्मनी जे स्पिरिट में इन क़िस्म जूं हिदायतूं ॾेई ऐं मार्च खे अॻिते हाणे हिकिड़ी लाइन मुक़ररु कई हुजे त हेसि ताईं अचणु ॾियो। पर मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त इहे निज इंतिज़ामी मामला आहिनि। इंतिज़ामी मामलनि जे हवाले सां आइन ऐं कानून में कितायूं मौजूदु आहिनि। उन में का अहिड़ी शइ कान्हे जेका आइन में न आहे, कानून में न आहे, जंहिंजी वज़ाहत हाणे अदालत सां घुरी वञे। इंतिज़ामी मामलनि में त कंहिंखे केतिरो इख्तियार आहे, कहिड़ी हद ताईं अची सघे थो, कहिड़ो माफ़ करे सघे थो, कहिड़ो नथो करे सघे, इहो सभु कुझु कानून में चिटी तरह मौजूदु आहे। त मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे त पहिरें त ख़ुदि मानवारी कोर्ट खे उन वक़्तु हिन मामले में पाण खे धुर न बनाइणु घुरिजे, ऐं धुरनि खे चवणु घुरिजे त आइन ऐं कानून चिटो लिखियो पियो आहे, शहरुनि जा बुनियादी हक़ आइन में ॿुधायल आहिनि, उन्हनि जी हिफ़ाज़त, उन्हनि जी चुप जी आज़ादी कंप्रोमाइज़ न थींदी, ऐं बिना ज़रूरत जे ज़ाहिरा शहरुनि ते तशदुद जे बारे में बि आइन में चिटाई मौजूदु आहे। में अवाम कहिड़ो आहे उहो इंतिज़ामिया खे चवे त हिनखे सलीक़े सां वञी पाण मोड़ियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं इमरान ख़ान साहिबु हाणे अदालत खे चए थो त असांजो पुरअमन एहतिजाज असांजो हक़ आहे, त पोइ उनजे हवाले तौरु 25 मई वारो जेको एहतिजाज हो उन सॼे जूं जेकर सभु तस्वीरूं ऐं बयान कढजनि त उहो त पुरअमन हुयो ई कोन। पुरअमन पोइ थिया उन खां अॻु में संदसि पार्टीअ जो अहम तरीन निताजी अॻुवान 10 भेरा चई चुको त खूनी मार्च हूंदो। बिल्कुलु। इमरान ख़ान पाण वरी एतिराफ़ बि कयो त उन्हनि वटि पिस्तौल हुआ, उन्हनि जे माण्हुनि वटि उन्हनि इहो चयो त हथियार हुया। हाणे मूंखे ॿुधायो त जॾहिं का धुर मार्च करण खां अॻु में ऐलान करे छॾे त मार्च खूनी हूंदो त पोइ इंतिज़ामिया उनखे रोकींदी न त छा कंदी? उनखे चवंदी त तव्हां इस्लामाबाद ताईं खूनी मार्च खणी अचो। त इहा बुनियादी सुवाल इहो आहे। उन खां पोइ भला हलो अदालत सां उन खे ॾिसणु घुरिजे त जॾहिं हुननि हिकिड़ी हद मुक़ररु करे ॾिनी त फलाणी हद ताईं अचणु घुरिजे मार्च, त पोइ उन खां अॻिते जॾहिं हली आयो त उहा अदालत जी तमामु ख़तरनाक वायलेशन हुई। पोइ इमरान ख़ान खे कंहिं ग़लति बि ॿुधायो हूंदो तॾहिं बि कानून तौरु उहो माण्हू ग़लति आहे,
ऐं उन ते रिआयत नथी थी सघे त उनखे ग़लति इंफॉर्मेशन मिली। मां चवां त साईं मूंखे त आइन सम्झ में कोन आयो, मूं अंग्रेज़ी वारो पढ़ियो, मूं त ईअं ई माण्हू खे गोली हणी कढी मारिजी पियो, मां छा कयां? मूं त कानून जा किताब महांगान वठी पढ़िया ई कोन, या मूंखे कंहिं ग़लति ॿुधायो त पोइ छा मूंखे माफ़ थियणु घुरिजे? त इहो अदालत हिकिड़ो रिआयती क़िस्म जो हुननि सां रवैयो रखियो, इन करे जो शायदि सियासी हीट जनरेट थियल ई मुमकिन आहे, उन करे हुन कोशिशि कई हुजे त मामले में फापुर अचे। पर हाणे जॾहिं ख़ान साहिब ख़त लिखी सुप्रीम कोर्ट खे चए त मूंखे हिकिड़ो इनकलाब आणो आहे, ज़मानत तव्हां ॾियो, इहा हिकिड़ी अजाई ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त अदालत खे घुरिजे त उहा पंहिंजी जेका अदालत जो को मतिलबु आहे उन स्पिरिट में सुबुह सो चई छॾे त इंतिज़ामी मामला मुल्क में हुकूमत मौजूदु आहे, एग्ज़िक्यूटिव मौजूदु आहे, इंतिज़ामी मामलनि जा फैसला अवाम जे इंटरेस्ट में हुकूमतुनि खे करणा हूंदा आहिनि। हा, अदालत वधि में चए त आइन ऐं कानून जी पासदारी ॿिन्ही धुरनि जी ज़िमेवारी आहे, छो त गिवन आहे। त मां ज़ाती तौर सम्झां थो त अदालत खे हिन मामले में इन खां वधीक न निकिरणु घुरिजे ऐं इंतिज़ामिया खे चवणु घुरिजे त उहा शहरनि जे इंटरेस्ट वटां पीस ऐं जेका ओवरऑल अमन अमान जी सूरत हाल ऐं रूल ऑफ लॉ खे क़ाइमु रखण जी ज़िमेवारी अदा करे, उन हदुनि जे अंदरि जेका कानून में माण्हुनि खे एहतिजाज जी इजाज़त आहे, उहो ज़ाहिर आहे इमरान ख़ान समेत हर पार्टीअ जो हक़ आहे, उन्हनि खे मिलणु घुरिजे। ठीकु आहे नसीर मेमन साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, अवां ॾांहुं अचूं था। सुप्रीम कोर्ट खां जेके फरमाइशूं कयूं आहिनि PTI अॼोकी हिन दरख़्वास्त में, उन वारे सां डॉक्टर जमील अहमद ख़ान जो मौक़िफ़ मां ॿुधो ऐं नसीर मेमन साहब जो बि मौक़िफ़ मां ॿुधो, इंतिज़ामी जेके मामला आहिनि उन्हनि सां टकराव में ईंदो कंहिं बि क़िस्म जो अदलिया जो फ़ैसिलो। अवां कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे? मुंहिंजो ख़्यालु आहे त शयूं पॉज़िटिव ऐं नेगेटिव ॿई गॾु हलनि थियूं ऐं अदालतूं जेके आहिनि उहे कंहिं बि माना में इंतिज़ाम पंहिंजे हथ में न खणंदियूं। जंहिं वक़्तु अदालतुनि हाणे पंहिंजे हथ में इंतिज़ाम खयों त उन वक़्त खां पोइ अदालतूं कॾहिं बि इंसाफ़ ॾियण जे लाइक़ु न थींदियूं, इंतिज़ाम करण जे लाइक़ु हूंदियूं, इंसाफ़ करण जे लाइक़ु न हूंदियूं। इन करे हू हिन दफ़े हथु न विझंदियूं। हिननि थोरो हथु विधो, हथु सेके ॾिठा अथऊं, उन में हुननि जी ॿांह सड़ी पई आहे ऐं हुननि जो जेको मामिलो आहे, हुननि जो जेको हिसाबु आहे जी, ऐं हुननि जे हवाले सां जेके ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि त हाणे हिकिड़ो अहिड़ो इदारो जंहिं ते अॻे माण्हू न ॻाल्हाईंदा, हाणे उते माण्हू ओपन ॻाल्हाइनि था। असल में इहा ओपननेस जॾहिं बि वधे थी त पाकिस्तान में ओपननेस वधण जे करे जमहूरियत नथी वधे, छुड़वागी वधे थी। सो ओपननेस जे करे इस्टेब्लिशमेंट जो ही टियों इदारो आहे जेको हाणे आहे असांजे सिराण जे हेठि ऐं असांजा चाकू छुरियूं उन जे लाइ तेज़ पिया थियनि। इन करे मां सम्झां थो त पाकिस्तान जूं अदालतूं हाणे इहा रिस्क खणी नथियूं सघनि, एतिरी ख़राबु सूरत हाल आहे। हिकिड़ी ॻाल्हि जी, ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको कल्ह टियों ॾींहुं इमरान ख़ान साहब जी पार्टी में इहो गुफ़्तगू हली आहे त असांखे इस्तीफ़ाऊं न ॾियणु खपनि। उन्हनि इस्तीफ़ाउनि जो महवर बि इहो निकितो हो त असांखे ॻाल्हाइण लाइ स्पेस किथे आहे जी। सो हुननि उहा स्पेस सम्झी आहे त शायदि अदालतुनि वटि आहे। हिकिड़ा थी विया न्यूट्रल, हिकिड़ा अदालतुनि में। हुते कमाल जी ॻाल्हि ॾिसो, कमाल जी त कल्ह मूंखे निसार अहमद खोड़े साहब ॿुधायो त मां PTI जे सेनेटरनि खे चयो त तव्हांजी PTI ॿी आहे छा जी, जो तव्हां सेनेट में अचो था? चयूं त न, असांजी PTI ॿी कान्हे, पर असांजे बारे में अञा ख़ान साहब फ़ैसिलो न कयो आहे। जी, सम्झां थो त ही जेका हिननि जे वापसी वारी ॻाल्हि आई हुई ऐं हाणे वरी हिननि सभु जो सभु पंहिंजे MNAs खे रोके छॾियो आहे त को बि वेरिफिकेशन ते न वञे। इन जो मक़सदु हीअ आहे त इमरान ख़ान साहब अञा हिकिड़ी स्पेस रखणु थो चाहे। उन स्पेस रखण जो मक़सदु हीअ आहे त मुमकिन आहे सुभाणे ॻाल्हियूं इन ॾाके ते पहुचनि जिते वरी असांजी पार्लियामेंट में वापसी हुजे त माण्हू असांजा कंहिं बि हवाले सां इस्तीफ़ा उन्हनि जी वेरीफाई न थिए। डॉक्टर साहब, इन हवाले सां पोइ इमरान ख़ान इंतिहाई सख़्तु बयान त केतिरा ई भेरा ॾेई चुको आहे न। गुज़िरियल ॾींहुं बि इमरान ख़ान ईअं चयो त जेकॾहिं असेंबली में वापसि वञिणो पियो
त इन जो मतिलबु इहो आहे त इम्पोर्टेड हुकूमत खे तस्लीम करणु। हाणे इम्पोर्टेड हुकूमत नामंज़ूर जो नारो PTI हिन वक़्तु जेको हयो आहे, मेन स्लोगन उन्हनि जो इहो आहे, त इमरान ख़ान कीअं तस्लीम कंदो इम्पोर्टेड हुकूमत खे जो पार्लियामेंट में वापसि वेंदा? बाबा, इम्पोर्टेड हुकूमत क़ौमी असेंबली आहे न जी, क़ौमी असेंबली जा जेके लॉज आहिनि से अप्लाई थियनि था, उहे बि थी विया इम्पोर्टेड लॉज। क़ौमी असेंबली जेके अॻपार ऐं उहे कंट्रोल करे थी, उहे बि थिया इम्पोर्टेड कंट्रोलिंग। असां हलूं त इन ई सिस्टम में था न। असां वटि अॻे कॉलेजनि में असांजा हिकिड़ा कॉमप्रस दोस्त चवंदा, असां पाकिस्तान खे नथा मञूं, अॻे चवंदा जी, सो असां पाकिस्तान जो रुपयो इस्तेमालु कयो था, अची सही आहे त मजबूरी आहे। सो कई मजबूरियूं आहिनि इमरान ख़ान जूं, जंहिंजे करे हुनखे वापसि अचण जा रस्ता बि थी सघनि था। मां हिकिड़ी सिंपल ॻाल्हि हीअ थो कयां त ही आख़िरी हुजत जेका अदालतुनि सां कनि था, जंहिंखे फरमाइशी प्रोग्राम थो सॾिजे, असल में इहो न्यापो पंहिंजे ॿियनि दोस्तनि खे था ॾियनि जिन खां हिननि खे इहा उमेद न हुई। जी, सो हाणे ॾिसनि था त उन्हनि जे हिननि यारनि वटां असांखे मानी मिले थी या नथी मिले। मुल्क में महांगाई आहे, अटो महांगो, खंडु महांगी, हर शइ महांगी, इन करे मानी मिलण जेका आहे उहा ॾुखी आहे। असां पाण न पाले कुता धारे, सो अदालतुनि जो हिसाबु आहे इहो। इन करे मां नथो सम्झां त कंहिं बि हवाले सां उहो इंसाफ़ जे बदिरां इंतिज़ाम जे पासे ईंदा। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अवां शुरूआती कमेंट में जेको ज़िक्र कयो त अदालतूं हाणे इहो बि ॾिसंदियूं त PTI जो को माज़ी जेको आहे उहो बि को साफ़ सुथरो न रहियो आहे, इंतिसार खां पाक न रहियो आहे। मसलन PTV ते हमिलो, पार्लियामेंट हाउस ते हमिलो, उनखां पोइ सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरां जहिड़ी तव्हां रेफरेंस ॾिनो, कीअं पिया ॾिसो त सुप्रीम कोर्ट में हाणे इहे सभु मामला बि गौर हेठि ईंदा? अदालत एतिरो डीपली वञी करे हिन मामले खे ॾिसंदी, या वरी ईअं खणी चइजे त हिननि समूरनि मामलनि ते अदालत हुकूमत जो मौक़िफ़ बि तलब करे सघे थी, इस्लामाबाद इंतिज़ामिया जो या वफ़ाक़ी घर वज़ारत जो, जंहिंखे धुर बणाए वियो आहे हिन दरख़्वास्त में? न, अदालत जेके बि धुरूं आहिनि हिन में, ज़ाहिर हुकूमती धुर हिन में आहे, PTI आहे, त ॿिन्हिनि धुरनि खे जेसीं ताईं न ॿुधंदी तेसीं ताईं अदालत पंहिंजे हिसाब सां कोड़ो फ़ैसिलो न कंदी आहे। इहो ई तरीक़ो आहे अदालत जो त ॿई धुरूं, जेतिरी बि धुरूं आहिनि हुन में, जेतिरा बि स्टेक होल्डर्स आहिनि, सभिनीनि जी मौक़िफ़ ॿुधी पोइ पंहिंजो फ़ैसिलो ॾींदा आहिनि। त जेॾी महिल हू हुकूमती मौक़िफ़ ॿुधंदा त उन वक़्तु हुकूमत एविडेंस सां साम्हूं अची वेंदी। त हीअ थियो असेंबली जे ॿाहिरि जेके कपिड़ा लटकिया पिया हुआ, हीअ थियो जजनि खे जेके रस्तो रोकियो वियो हो, ऐं हीअ थियो उते चाइनीज़ सदर अचिणो हो, उहो न अची सघियो। हीअ थियो असांजे इस्लामाबाद पुलिस ऐं इस्लामाबाद जे SP सां, हीअ थियो PTV में जेके सभु एंकर वञी लुकी पिया ऐं प्रोग्राम छॾे भॼी विया। त हीअ सभु शयूं त हुकूमत पेश कंदी न, यानी कि जेकी ॿी धुर आहे उहा हुकूमत आहे, उहा पेश कंदी। त हीअ रिकॉर्ड आहे, हीअ बि साम्हूं रखो, या त को गारंटी ॾे ऐं को गारंटी अहिड़ी ॾे जंहिंमें पोइ जीअं डॉक्टर साहब ॿुधायो, डॉक्टर अयूब शेख, त जंहिंमें पोइ इंतिज़ामी मामला पोइ अदालत जे वठंदी पंहिंजे ज़िमे, त पोइ ॻाल्हि ख़तम थी वेंदी। अदालत जो अहिड़ी हिमत करे थी पई त मां सम्झा। ऐं बाक़ी रहियो सुवाल त हिन में तमामु नाज़ुक इहे डिसीशन हूंदा आहिनि ऐं हिन में इंटरप्रिटेशन हूंदी आहे। फ्रीडम ऑफ स्पीच ऐं फ्रीडम ऑफ असेंबली ठीकु आहे, कॉन्स्टिट्यूशन में ॾिनल आहे, पर उन ई कॉन्स्टिट्यूशन जे तहत एक्ट बि ठहिया आहिनि, रूल्स बि ठहिया आहिनि। हाणे जेके एक्ट CRPC में आहे, जेके PPC में ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जी जे भंजकणी थिए थी पई त मुल्क जे कानून जी भंजकणी थिए थी पई, त उन में त का प्रोटेक्शन न आहे ॾिनल न। उन में होसी ताईं आहे, हाणे को मजमो असले सां अचे थो पियो ऐं पोइ हुकूमत जो इहो अख़्तियार आहे, या त सुप्रीम कोर्ट चई छॾे त हुकूमत जो इहो अख़्तियार इन मुदे लाइ असां वापसि था वठूं त 144 यानी CRPC जो कलम 14 उनखे इम्प्लीमेंट करे सघे, या सुप्रीम कोर्ट चई छॾे त हुकूमत अॼु खां वठी PTI लाइ MPO यानी मेंटेनेंस ऑफ पीस जो को अहिड़ो न कढंदी थिए जंहिंमें गिरफ़्तारी थिए। अॼु ताईं त ईअं थियो न आहे ऐं मां न सम्झां त हिन में को लॉजिक ठहे थी पई काई बि त सुप्रीम कोर्ट अहिड़ो को फ़ैसिलो ॾींदी। ऐं सम्झां थो पियो, जीअं मां चवां थो त ॿिन्हिनि सभिनीनि धुरनि खे ॿुधण में टाइम लॻी वेंदो। PTI खे थोरो इन में फेस सेविंग बि मिलंदी, कुझु रीऑर्गनाइज़ करण जी बि कोशिशि कंदा, पर उन लिहाज़ सां हुकूमत खे बि टाइम एतिरो मिली वेंदो त उहो पाण खे जिथे उन्हनि खां ग़लतियूं थियूं हुयूं लास्ट टाइम
इन्हनि खे रोकण में उहो पूरो करे छॾंदा। त मां सम्झां थो त इन में मक़सदु फ़क़ति इहो ई आहे टाइम गेन करणु हिकिड़ी साइड ते, ॿी साइड ते त शायदि जीअं मां चवां पियो त थोरो घणो उन में को अहिड़ी परमिशन मिले जंहिंमें कंडीशन कुझु रिलैक्स हुजनि, उन में हुकूमत थोरी मजबूर थिए ते थोरो रिलैक्स कई, बसि इन खां वधीक कुझु न। पर हुकूमत खे इहे कानून ऐं क़ाइदा जेके आहिनि उन जे मुताबिक़ हुकूमत वटि काफ़ी सारो जेको आहे उहो कुशन हूंदो आहे त हुकूमत उन ते उन्हनि कानून क़ाइदा उन्हनि कलमनि ते अमल करे ऐं पोइ पंहिंजो इंतिज़ामी अमूर उनखे अॻिते हलाए। त इन जे तहत मां न सम्झां त सुप्रीम कोर्ट उन्हनि खे का ब्लैंकेट अहिड़ो परमिशन मिली वञे त हाणे जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे बसि ठीकु आहे चवंदा असांखे बि ॾियो, ऐं पोइ त मां बि कंहिं पॉलिटिकल पार्टी खे मुंहिंजी पोइ शामिलु थिया पोइ त ठट जेको वणी सघियो ऐं परमिशन पूरो मिली वेंदो माण्हुनि खे त जेको वणी सघनि। त मां न सम्झां थो इहे अहिड़ी का ब्लैंकेट परमिशन मिलंदी। ठीकु आहे। इहो महताब हिकिड़ो सवाल पुछो साईंअ खां, आख़िरी 2-3 जुमिला उन सवाल सां लाॻापियल ई हुआ त फ़र्ज़ कयो सुप्रीम कोर्ट जेको बि फ़ैसिलो ॾिए थी त उहो सॼे पाकिस्तान लाइ हिकिड़ो रिवायत ऐं रिआयत हूंदी न ॿियनि समूरनि लाइ। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब उहा ई ॻाल्हि कई त सुभाणे ॿी का तंज़ीम बि अची बीह सघे थी, पाबंदी मलियल तंज़ीमूं खोड़ आहिनि जेकॾहिं उहे अची बीह रहनि। जी डॉक्टर जमील अहमद खान, इहा रिआयत जेका आहे इन रिआयत जेका आहे उन में को सनसेट क्लाज़ का विझंदी सुप्रीम कोर्ट जे असां इन ई ॻाल्हि कयूं था पिया, ऐं जे सनसेट क्लाज़ न विझंदी को ओपन रिआयत ॾींदी त तंहिंजो मतिलबु इहो हूंदो त को न को CRPC जो कलम, को न को PPC जो जेको आहे उनखे वञी पोइ कंहिं खाने में बंदि करणो पवंदो, माना उहो असेंबली में वरी मोकिले त सुप्रीम कोर्ट जा ई ऑर्डर आहिनि इन जे तहत कानून साज़ी करे 144 खे ख़तमु कयो, MPO खे ख़तमु कयो, ॿिया जेके PPC जा जेके कलम आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो, जेके छोजे त PTI वारा कारकुन जॾहिं महिल निकिरनि त उन्हनि खे का प्रॉब्लम न थिए, पोइ त असेंबली वञी कंदी न। बाक़ी फ़क़ति सुप्रीम कोर्ट जे आई डोंट थिंक कि सुप्रीम कोर्ट को अहिड़ो फ़ैसिलो खणंदी। नसीर साहब अवां को कमेंट करणु चाहींदव मुमकिन आहे इम्कानी तौर रिआयतुनि जी सूरत में? ठीकु आहे। इज़हार सुमरो साहब असांखे जॉइन कयो। इज़हार साहब अव्हांखे वेलकम चऊं पिया। असद उमर जीअं गुज़िरियल ॾींहं मां पाण चयो त इमरान ख़ान त न वेंदो, पर लॻे इहो थो त असद उमर वञी करे इहा दरख़्वास्त दाख़िल कंदो, त ईअं ई थियो आहे। असद उमर सुप्रीम कोर्ट में अॼु दरख़्वास्त दाख़िल कई आहे, प्रोटेक्शन घुरी आहे, पर फरमाइशूं जेके आहिनि उहे कुझु वधीक कयूं आहिनि। तहफ़ुज़ बि ॾिनो वञे, तशदुद बि न कयो वञे, गिरफ़्तारियूं बि न थियनि, रस्ता रोक बि न कई वञे, ताक़त जो इस्तेमालु बि न कयो वञे। कीअं पिया ॾिसो इन्हनि फरमाइशुनि खे? बसि हिकिड़ी रहिजी वई अथनि फरमाइश, रुॻो पहिरीं त इहो मां चवां जी उहा फरमाइश इहा आहे त माण्हू बि गॾु करे ॾे अदालत इन्हनि खे। हा, यकीनी तौर इहा फरमाइश रहिजी वञे। हाणे हिन में हीअं आहे त ही जेको मुतालबो ऐं फरमाइश आहे इहो हिकिड़े माइंड सेट जो नतीजो आहे, हिकिड़े माइंड सेट जो नतीजो आहे। उहो माइंड सेट कहिड़ो आहे? उहो माइंड सेट इहो आहे जेको पोएं भेरे इलेक्शन वारे दौर में तव्हां ॾिठो त पहिरीं छा कयो वियो, जो सॼे मुल्क मां माण्हू पकड़े उन्हनि खे ॻीचीअ में मुफ़रल विझी पार्टीअ खे जॉइन करायो वियो। उन खां पोइ इलेक्शनूं थियूं, इलेक्शननि में राति जो रिपोर्ट आई त सेंट्रल पंजाब मां धड़न तख़्ता पियो थिए, तंहिंजे करे बचाव करियो। पोइ वरी कराची मां बंदोबस्तु कयो वियो ऐं उनजे नतीजे में इहे 14 सीटूं मिलियूं जेके असल में शायदि 4 बि न हुयूं। हाणे जॾहिं अव्हांखे ही 2 शयूं मिलियूं, उन खां पोइ वरी जॾहिं हुकूमत मिली त हुकूमत में सही इहो साॻियो जंहिं दरख़्वास्त दाख़िल कई आहे असद उमर साहब, जेको PTI जो पोस्टर बॉय हो, जंहिं चयो त मुल्क में असुल माशी इनकलाब अची वेंदो ऐं उन सां गॾु ॿिया सभु माण्हू हुआ। ऐं पोइ तव्हां ॾिठो त 6-12 महीननि में असद उमर मां हथ कढिया विया ऐं पोइ वरी उन्हनि साॻी संगत खे चयो वियो त असांखे खज़ाने जो वज़ीर बि हथु करे ॾियो, वरी ॿाहिरनि मुल्कनि मां पैसा बि हथु करे ॾियो ऐं सॼो कुझु अव्हां ई करियो ऐं प्रैक्टिकली ईअं ई थियो। इन विच में
हिकिड़ी मुल्क जी तारीख़ में पहिरियों भेरो थियो जो हिकिड़े इदारे जे तर्जुमान इहो बि चयो त फ़िलहाल हिन वीचारनि ते नवां आहिनि 6 महीना खनि तनक़ीद न कयो। तव्हां ॾिठो न क्रिकेट में जॾहिं हिकिड़ो नौजवान प्लेयर ईंदो आहे जेको डोमेस्टिक में सुठी रांदि खेॾी ईंदो आहे ऐं पोइ जॾहिं इंटरनेशनल में पहिरीं मैच खेॾंदो आहे इतफ़ाक़ सां उहो पहिरें ई बाल ते आउट थी वेंदो आहे त पोइ कमेंटर चवंदा आहिनि त हिनखे बेनिफिट ऑफ डाउट ॾियो, फ़िलहाल पहिरियों मैच आहे, मुमकिन आहे त ॿी मैच में सुठो खेॾी वञे, टी मैच में सुठो खेॾी वञे। सो इहो बि चयो वियो हिननि जे लाइ। उन सॼी सूरत हाल खां पोइ हिननि सिंधीअ में हिकिड़ो लफ़्ज़ चवंदा आहिनि जेको 3.5 सालनि में PTI जा असां हुननि जी हुकूमत जा मुखालिफ़ बि इन करे हुआसीं या हुनजे पॉलिसियुनि जा जो हिकिड़ो त हुननि माण्हुनि खे एॾा वॾा टावरिंग ख्वाब ॾेखारिया ऐं अमली तौर ते हिकिड़ो बि ख्वाब पूरो न थियो। नंबर 1 नंबर असां ऐं PTI जे हिननि ॻाल्हियुनि जी मुखालफ़त करण जो हरगिज़ मतिलबु न आहे त असीं नवाज़ लीग या पीपुल्स पार्टी जेके एजेंडा ते आहियूं या हुननि जा हिमायती आहियूं। असीं सम्झूं था त नवाज़ लीग ऐं पीपुल्स पार्टी उन बदबूदार रिवायतुनि ऐं जागीरदारी ऐं सरदारी सिस्टम खे सपोर्ट कंदड़ आहिनि, तंहिंजे करे हुननि जी हिमायत करे ई नथी सघिजे। हाणे हिन सूरत हाल में जॾहिं एॾियूं आदतूं अवां ख़राब हुजनि ऐं उन खां पोइ जॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ वधीक हिन में चवंदुसि त हिननि 3.5 सालनि में हिननि कयो छा मुल्क सां? मुल्क जो ढींगो ढेरी करे छॾियो। उन खां पोइ बि तव्हां ॾिठो जे हिननि जी जाइ ते को ॿियो हुजे हा त जेलनि में हुजनि हा ऐं फांसीअ जो जेको आहे सज़ाऊं हुजनि हा उन्हनि खे एतिरो हिननि मुल्क जो हशर कयो, पर हिननि ते का बि सख़्ती न थी। तव्हां ॾिठो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वॾी शख़्सियत खे बि हुकूमत में हलाइण खां पोइ फांसी जी काल कोठड़ी में वञिणो पियो, पर नवाज़ शरीफ़ खे बि जलावतन थियणो पियो, पर हिननि सां अहिड़ो को बि वर्ताव न थियो। नतीजे में ही उन ई माइंड सेट ते अञा मौजूद आहिनि। पहिरें हिननि जो माइंड सेट इहो हो त हिननि चयो त असांखे धरणो हणणु ॾियो, इज़ी एक्सेस ॾियो, सभु कुझु कयो, उहो न थियो त हाणे ही सभु कुझु अदालत खां पिया घुरनि, छाकाणि त आदतूं एतिरी आसानी सां तब्दील न थींदियूं आहिनि, तंहिंजे करे हिननि जी उहा साॻी आदत हिते आहे। हिन सॼी सूरत हाल में असुल इम्तिहान अदालतुनि जो आहे। असीं अदालतुनि जो पूरो एतिराम कंदे रुगो इहो चऊं था त ही बुनियादी तौर ते इंतज़ामी मामिलो आहे, बिल्कुलु अदलिया जो मामिलो ई न आहे। जेकॾहिं कंहिं बि पॉलिटिकल प्रोसेशन खे ॾिसो न, या त मां हिकिड़ो सवाल अव्हां खां बि पुछां थो त छा हिन मुल्क में बुनियादी हक़नि जी वज़ाहत थियल न आहे, प्रोसेशन जी वज़ाहत थियल न आहे, जलसनि जुलूसनि जी वज़ाहत थियल न आहे आइन में? जेकॾहिं आइन में माण्हुनि खे पंहिंजे इज़हार जी आज़ादी, गॾु थियण जी आज़ादी समेत हिननि समूरियुनि आज़ादियुनि जो तहफ़ुज़ मिलियल आहे त पोइ जॾहिं उन्हनि जी का भञकड़ी थिए त पोइ उहो मामिलो ज़रूरु अदालत में वञे, पर उन खां अॻु में अदालत कीअं फ़ैसिला कंदी? हिकिड़ो इहो नुक़्तो बि आहे हिन सॼे मामले में। असां त सिर्फ़ु इहो पिया ॾिसूं न PTI छा फरमायो आहे, छा फरमाइशूं कयूं आहिनि, छा मुतालबा रखिया आहिनि, सेफ पैसेज ॾिनी आहे, पर ॾिसणो इहो बि आहे त आया इहो सॼो कमु सुप्रीम कोर्ट जहिड़ी अहम अदालत जो आहे जंहिंजा पंहिंजा पेंडिंग केस आहिनि ऐं मौजूदु जज साहिबान चवंदा रहिया आहिनि त असां वटि टाइम न आहे, असांखे ॿिया मामला बि ॾिसणा आहिनि। इहा ॻाल्हि उन्हनि पोएं भेरे बि चई हुई जॾहिं ही नो कॉन्फिडेंस वारो टाइम हो। तंहिंजे करे आउं सम्झां थो डॉक्टर जमील अहमद साहब ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे, ही टाइम गेन आहे। टाइम हिननि खे फ़िलहाल ॾिनो वियो आहे ॿिन्ही धुरियुनि खे। इहा अहम ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, ॿिन्ही धुरियुनि खे इहो ॿुधायो वियो आहे त तव्हां हुननि खे चयो आहे त महीने ॾेढ में माल मलीदो गॾु कयो त जीप हली सघे। 3 खां 4 अरब डॉलर फौरी खपनि, जे IMF ॾे थी ऐं चीन खां का मदद मिली थी वञे, एशियन बैंक खां मिली थी वञे, वर्ल्ड बैंक खां मिली थी वञे, कुझु UAE खां मिली थी वञे त पोइ ठीकु आहे, त पोइ हिननि जी परफॉर्मेंस काउंट थींदी। पोइ हुनखे चइबो त अञा तव्हांजी दरख़्वास्त ॿुधणी हेठि आहे, जे न त पोइ को मामिलो थींदो, को फ़ैसिलो थींदो, का इजाज़त मिलंदी ऐं पोइ अव्हां ॾिसंदो त ॿिए भेरे लांगमार जेको थींदो उहो को ॿिए क़िस्म जो लांगमार। ठीकु आहे एज़ाज़ सुमरू साहब। इलेक्शन कमीशन चीफ इलेक्शन कमिश्नर पारां अॼु इहो चवण त हू चूंडुनि जे लाइ तयारु आहिनि, त छा मुल्क में वक़्त खां अॻु चूंडुनि जो माहौल जेको आहे उहो तरतीब ॾिनो पियो वञे, ठाहियो पियो वञे, या अहिड़ो को माहौल जुड़ी रहियो आहे बजट खां पोइ? इन ते कमेंट्स अव्हां खां वठंदुसि, पर ब्रीफली जेकॾहिं कमेंट कयो। डॉक्टर अयूब शेख साहब, अव्हां ॾे अचां थो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा साहब अॼु इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई, हुन चयो त असां तयारु आहियूं ऐं जेकॾहिं तकबंदियुनि जो कमु मुकमल न थी सघियो त पोइ 2017 जी आदमशुमारी में जेके तकबंदियूं ठहियूं हुयूं उन्हनि तहत ई असां चूंडूं कराए सघूं था, पर फ़ैसिलो हुकूमत खे करिणो आहे।
कीअं पिया सम्झो अवां इन बयान खे ऐं छा माहौल जुड़े पियो वक़्त खां अॻु चूंडुनि जो? असल में हुन सॼी ॻाल्हि करे छॾी आहे ऐं हल्का बंदनि जे लाइ जीअं हुन EVM मशीन जे लाइ चई छॾियो जी त असांखे 4,10,000 मशीनूं खपनि, जी उहे जे टाइम ताईं पहुचायो त पोइ EVM ते भले करायो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि हुन इहा कई आहे त हल्के बंदियूं या तक बंदियूं उहे जेकॾहिं डिसंबर 2022 ताईं मूंखे करे ॾियो था जी त उन खां पोइ चूंडूं उन ते नयनि तकबंदियुनि ते थी सघनि थियूं। जी जे डिसंबर खां पोइ इहो मामिलो वेंदो त वरी मूंखे 2017 ते वेंदो। हिकिड़ा प्रोसीजर आहिनि न, उहे प्रोसीजर ई आहिनि मेडिकल साइंस खां वठी सॼी दुनिया में नेचुरल साइंस खां वठी सोशल साइंस ताईं ईअं पॉलिटिकल साइंस ताईं हर शइ जा पंहिंजा पंहिंजा सिस्टम आहिनि। उन सिस्टम जी पंहिंजी पंहिंजी रिक्वायरमेंट्स ऐं डिमांड्स आहिनि, घुर्जूं आहिनि। जी उन्हनि घुर्जुनि जी पंहिंजी टाइम लाइन आहे। उन्हनि टाइम लाइन खे हुन बयानु कयो आहे। उन बयान खे तव्हां न का साज़िश आहे उन में, न को शैतानगिरी आहे, न को प्रेशर आहे। हुन इलेक्शन कमीशन जे पारां सही सिधी ॻाल्हि कई आहे। बिटवीन दी लाइन्स मूं हुन जी ॻाल्हियूं सोचियो त ॾिसां सुल्तान साहिब का ॻाल्हि अहिड़ी कई हुजे जेका बिटवीन दी लाइन्स हुजे, पर अॼु हुन बिटवीन दी लाइन्स बि का अहिड़ी ॻाल्हि न कई आहे जी जिते मां चवां त हितां मूंखे ख़ुशबू या बदबू अचे थी। सो मां सम्झां थो हुन टाइम लाइन ॾिनी आहे। हुकूमत जेकॾहिं नयनि तकबंदियुनि ते कराइण थी चाहे त पोइ इहे चूंडूं थींदियूं ॿिए साल। इन जो मतिलबु इहो आहे त इन्हनि ई तकबंदियुनि ते चूंडुनि लाइ ही साल बि थी सघे थो, ईंदड़ साल बि थी सघे थो। हाणे इहो हुकूमत खे फ़ैसिलो करिणो आहे त कॾहिं था कराइनि। जी पर मूं तव्हांखे उन ॾींहुं टाइम लाइन हिकिड़ी जेका पंहिंजे दिमाग़ जी ठाही आहे त 12 जून ते बजट ईंदी, 12 जुलाई ते FATF जो दफ़्तर ईंदो। जी दफ़्तर जे रिज़ल्ट खां पोइ ही वेंदा अगस्त में, केयरटेकर खे अगस्त सेप्टेंबर ॾेई अक्टूबर में चूंडूं कराए वरी नए रिदम सां नओं पाकिस्तान हलाईंदा। मूंखे जेको लॻे थो हिन साल जी चूंडुनि जो टाइम शेड्यूल इहो ई थी सघे थो। ठीकु आहे डॉक्टर छो त जी हर शइ नवंबर खां अवल करणी आहे, पोइ वरी सर्दियूं थी वेंदियूं, ॻाल्हियूं विसरी वेंदियूं, मसाला थी वेंदा इलाही। नवंबर खां अवल ही सभु शइ थियणी आहे। वरी जॾहिं सीउ पूरो थींदो, वरी जॾहिं बहार ईंदो फरवरी मार्च, 15 फरवरी ऐं 15 मई जे विच ते राइस कैनाल बि सुकल हूंदी ऐं पोइ इन विच में ॾींहं बि सुठा हूंदा। साईं जमील अहमद ख़ान साहब 15 मई ते ॾाढो वञी असां जेको आहे उहो तरंदा हुआसीं राइस कैनाल में, त ज़ाहिर आहे तव्हां वारी मिसाल सही आहे। जमील अहमद ख़ान साहब अवां जो कमेंट सर सिकंदर सुल्तान राजा जे अॼु जे स्टेटमेंट ते। उन जो जेको आहे बिटवीन द लाइन त उन न ॻाल्हि कई आहे। चौधरी परवेज़ इन मामले में ॻाल्हि करे छॾी आहे ऐं चौधरी परवेज़ इलाही चई छॾियो आहे त इमरान ख़ान अञा टाइम ॾिनो आहे त थोरो टाइम तव्हां वठो भले, त उन में बिटवीन द लाइन अची वई ॻाल्हि। पोइ डॉक्टर यूब साहब जी ॻाल्हि मूं बि अॻुण ॻाल्हि कई पॉइंट प्रोग्रामनि में त अक्टूबर इन जे करे त जे अगस्त ताईं जे कोई मैजिक थी वञे, अलादीन जो को चिराग अची वञे, इकोनॉमी असांजी बहितर थी वञे त उन लिहाज़ सां पोइ त ठीकु आहे, मुदो पूरो कंदा। इंडिकेटर असांजा जीअं मां तव्हां वटि अंग अखर सां ॿुधाईंदुसि त $131 बिलियन जो एक्सटर्नल डेट, बाक़ी एतिरो ई असां वटि इन खां वधीक इंटरनल डेट। असां वटि IMF फ़िलहाल तलवार लड़की पई आहे, पर मिली वेंदा पैसा असांखे IMF मां मिलंदा त UAE बि हाणे UAE ते अञा मासूदो थींदो, छो जो उन्हनि फ्री ट्रेड एग्रीमेंट करे वरिती आहे इज़राइल सां। असांजो सामान बि उते पहुचंदो, कुझु असांजो सामान बि विकामंदो। अॼु ई थी आहे उहा ॻाल्हि। त ख़ैर इहा त साइड हिकिड़ी रेफरेंस हुई, पर इन में अगस्त ताईं इहे करे था सघनि। इहा हुकूमत ब्लेम गेम ऐं जंहिंमें कुझु हक़ीक़त बि हूंदी त पोइ हुकूमत जेका आई उहा तबाही असांजे बारूदी सुरंग लॻाए वई। अगस्त खां बाद इन जी इहा रेटिक हलंदी न। पोइ माण्हू चवंदा त बाबा हाणे तव्हांखे एतिरा महीना थी विया आहिनि, हाणे तव्हां कुझु असांखे सुख ॾियो, तव्हां असांखे कुझु रिलीफ ॾियो।
रिलीफ वारी का ॻाल्हि मूंखे नज़र नथी अचे को इंडिकेटर इकोनॉमिक फिगर्स अहिड़ा न आहिनि त जंहिंमें को रिलीफ मिली सके त इहा हुकूमत बि नवाज़ शरीफ़ जी पार्टी मुस्लिम लीग नून शुरू जी, खां डॉक्टर साहब। वठी सम्झे पई त उहे इलेक्शन अर्ली इलेक्शन कराइनि फ़क़ति पीपल्स पार्टी जे तहत उहो थोरो कसर खाई इहे करे विया आहिनि अदरवाइज़ त उन्हनि शुरू खां त अक्टूबर ई लॻे थो पियो ऐं जेके परवेज़ लाई ॻाल्हि कई आहे उन में बिटवीन द लाइन माना जेके असांजा मुक़्तदर धुरूं आहिनि जी। उहे बि इन मामले में मां सम्झां थो पियो त उहे बि राज़ी थी पवंदियूं या राज़ी आहिनि त इन करे इहे इलेक्शन वारो मामिलो टाइम लाइन अगस्त ताईं इहो ब्लेम गेम ते हलंदो अगस्त खां बाद केयर टेकर गवर्नमेंट जेका संभाले उन खां बाद जेका हूंदो सिलसिलो रिज़ल्ट जो ठीकु अंग आहे। पार्लियामेंट जो उहो अची वेंदो ठीकु आहे डॉक्टर जमील जी। अहमद ख़ान साहब एज़ाज़ सुमरो साहब खां राय वठूं था हिन मामले ते एज़ाज़ साहब अवां जो छा ख़्यालु आहे चीफ इलेक्शन कमिश्नर पारां जेको अॼु ख़्यालनि जो इज़हार कयो वियो चूंडुनि जे हवाले सां चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त सही हू बि आहिनि ग़लति अवां बि न आहियो जी पहिरीं ॻाल्हि त चीफ इलेक्शन कमिश्नर कहिड़ी वाज़े ॻाल्हि कई आहे का बि वाज़े ॻाल्हि न कई आहे न ई को हुन इलेक्शन जो इंडिकेटर ॾिनो आहे हुन अयूब साहब ईअं ई चयो पंहिंजो डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ईअं ई चयो त हुन बिटवीन द लाइन का ॻाल्हि न कई बसि हुन हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी आहे रूल्स खे फॉलो करे पर जेकॾहिं डॉक्टर साहब वारी ॻाल्हि ठीकु थिए डॉक्टर जमील साहब जी सीनियरिटी जो डॉक्टर साहब खे चवंदा आहिनि न त रिस्पेक्ट तहत हुनजी स्टेटमेंट खे कैरी ऑन था कयूं त पोइ तव्हां वरी ॿुधंदो मुझे क्यों निकाला हिन भेरे नवाज़ शरीफ़ कोन चवंदो हिन भेरे शहबाज शरीफ़ चवंदो ऐं आसिफ ज़रदारी चवंदो मुझे क्यों निकाला नतीजे में इमरान ख़ान जो जेको स्टांस हो सॼो जी जेको आहे मुझे क्यों निकाला वारो छो त सभिनी जो स्टांस त साॻियो ई आहे न मुझे क्यों निकाला जी इमरान ख़ान बि इहो ई थो चवे ऐं पोइ उनजे नतीजे में उन्हनि खे ज़बरदस्त इलेक्शन कैंपेन जो माहौल मिली वेंदो ऐं इहा ॻाल्हि ठीकु आहे त जेकॾहिं तव्हां 2-2-4 कयो सिधो मैथमेटिकली करियो त हीअ जेका इकोनॉमिक कंडीशन आहे दैट डज़ंट सूट एनी पॉलिटिकल फोर्स एक्सेप्ट पीपीपी छाकाणि त पीपी जूं सिंध में प्रायोरिटीज़ आहिनि हू चाहे त साल ॾेढ अञा सिंध में हुकूमत कनि के प्रोजेक्ट रहियल हूंदा के कमकारियूं रहियल हूंदा के ठीकु आहे परमिटुनि जा बि मामला हूंदा ठीकु। सो इन करे सिंध में पीपल्स पार्टी चाहे थी त इहो 1.5 साल अञा कढे मां वरी बि चवां थो त मुमकिन आहे त हिन मुल्क में पहिरियों दफ़ो वफ़ाक़ी इलेक्शनूं अलॻि थियनि ऐं सूबाई इलेक्शनूं धार थियनि ठीकु आहे एज़ाज़ सुमर साहब थैंक यू सो मच डॉक्टर अयूब शेख साहब अवां जी वॾी महिरबानी नसीर मेमन साहब अवां जी वॾी महिरबानी ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब थैंक यू सो मच नाज़रीन चीफ इलेक्शन कमिश्नर पारां जेको बयानु ॾिनो वियो आहे त हू चूंडुनि जे लाइ तयारु आहिनि पर फ़ैसिलो हुकूमत खे करिणो आहे इन ते पैनलिस्ट जी राय शामिल कई उन सां गॾोगॾु इमरान ख़ान जेको अॼु चयो त असां सुप्रीम कोर्ट खां प्रोटेक्शन घुरी आहे दरख़्वास्त PTI पारां दाख़िल कई वई आहे इमरान ख़ान चयो त सुप्रीम कोर्ट जी रूलिंग जेका ईंदी उन खां पोइ हू लॉन्ग मार्च जो ऐलान कंदो इन ते बि राय जेका आहे उहा शामिल कई ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त अलाह निगहबान।